जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों, ॾाढी हर्ष जी ॻाल्हि आहे, ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि असां तव्हांखे सामूहिक जनेऊ संस्कार जो कार्यक्रम हिननि वीडियो जे माध्यम सां ॾेखारूं पिया। दोस्तों, हिकु तरफ़ असांजे सिंधी समाज जा कुझु माण्हू यानी मुट्ठी भर माण्हू धर्मांतरण पिया कराइनि ऐं ॿियनि धर्मनि में घुसनि पिया, ख़ासि करे ईसाई धर्म खे अपनाइनि पिया। ऐं ॿिए तरफ़ तां हीउ वीडियो ॾिसो कि जेका सनातनी सिंधी आहिनि, सनातनी सिंधी हिन लाइ कोन पियो चवां कि हुननि धर्मांतरण जहिड़ी आग खे पाण ताणी न अचणु ॾिनो आहे। इन कारण हू सनातनी आहिनि, पंहिंजे धर्म जे प्रति हर समय बीठा आहिनि। त सनातनी सिंधियुनि ॾिसो कीअं पंहिंजे ॿारनि खे विधि विधान सां गॾु सामूहिक जनेऊ संस्कार करायो आहे। हीउ दृश्य ऐतिहासिक अथव। दोस्तों, जेका वीडियो हलनि पिया उहो तव्हां ॾिसो कीअं सामूहिक तरीक़े सां जणिया पिया पाइनि ऐं विधि विधान सां गॾु बाक़ाइदा मंत्रो उच्चारण सां गॾु इहे जणिया संपन्न पिया थियनि। ऐं तंहिंजे अलावा असां तव्हांखे ॿुधाए लाहियूं कि हीअ जणिया आख़िर किथे पिया पाइनि। त दोस्तों, हीअ जणिया पाइनि पिया आदर्श नगर सिंधी कॉलोनी झूलेलाल मंदिर, अमरलाल मंदिर बि चईंदा आहिनि, झूलेलाल मंदिर बि चईंदा आहिनि। ऐं दोस्तों, इन जे अंदरि तव्हां ॾिसंदा हूंदा सामूहिक जणियनि में छा अमीर छा ग़रीब हिकिड़ी लाइन में वेही करे पंहिंजे ॿारनि खे कीअं जणिया पिया पाराइनि। ऐं जणियनि जे अंदरि बाक़ाइदा पंडित हिकु हिकु ॻाल्हि जो महत्व ॿुधाए पियो कि आख़िर जणिया छो पाइबिया आहिनि ऐं इन सां छा कुझु फ़ाइदो आहे ऐं इन जी छा कुझु पाबंदियूं आहिनि। इहे सभु कुझु बाक़ाइदा हिकिड़े खुले मंच ते पंडित सभिनि ॿारनि खे ॿुधाई पिए। ऐं तव्हां वीडियो में ॾिसंदा हूंदा कि जणियनि में केतिरा नंढा नंढा ॿार जणिया पाइण लाइ करे आयल आहिनि ऐं उते ई किथे न किथे कुझु वॾा ॿार बि आहिनि कंहिं कारणवश जंहिंमें कुझु देरी थी वई आहे त उन्हनि बि सामूहिक इन्हनि जणियनि जे अंदरि अची करे जणिया धारण कया। जणियनि धारण खां पोइ दोस्तों, जीअं चवंदा आहिनि कि जीवन में जणिया हिकु बार थींदा आहिनि। जी हा दोस्तों, इन सां पूर्णतः पंहिंजो ॿार जेको आहे हिंदुत्व थी वेंदो आहे, हिंदू थी वेंदो आहे। जणियनि जो जीअं ई जणिया धारण करे थो त हुनखे पूर्णतः हिंदू मञंदा आहियूं कि अॼु न हिंदू सनातनी पूर्ण रूप सां थी चुको आहे। हाणे ॿी ॻाल्हि कि जणियनि वारो बिना जणिया पातल अगरि कंहिं ॿार खे जणिया पातल कान आहिनि त पुराणा माण्हू चवंदा आहिनि, वॾा चवंदा आहिनि कि हू माण्हू कंहिंखे वार नथो दान करे सघे, केरु वॾो बुज़ुर्ग गुज़ारे इत्यादि करे थो वञे, गुज़र करे थो वञे त हुनखे वार इत्यादि नथो ॾेई सघे। उते ई कंहिंखे कुल्लो बि कान ॾिबो आहे। अगरि कंहिं ॿार खे जणिया धारण कान आहिनि त हू कुल्लो बि कंहिंखे नथो ॾेई सघे। जी हा दोस्तों, जणिया धारण खां पोइ हू भले पंहिंजो वॾनि खे केर बि थिए थो त अहिड़े कार्यनि में हू पंहिंजो योगदान ॾेई थो सघे शारीरिक। ऐं तंहिंजे अलावा तव्हांखे ॿुधाए लाहियूं कि जीअं जणिया धारण थी था वञनि त उन जो हवन जप तप पूजा सभु उहो ईश्वर स्वीकार कंदो आहे। जबकि हिंदू शास्त्रनि जे अनुसार जेको जणिया धारण कान कंदो आहे न त उहा किथे न किथे उहा अस्वीकार में रहंदी आहे उहा ॻाल्हि, छोकी जणिया धारण कान ऐं पूर्णतः उहो हिंदू कान्हे। त इन कारण किथे न किथे उन जी इन पूजा पाठ भक्ति शक्ति जे अंदरि इहा रुकावट ईंदी आहे। पर जेॾीमहिल हू जणिया धारण करे थो वठे त उन जी भक्ति भॻवानु स्वीकार कंदो आहे, छोकी पूर्णतः हिंदू थी वियो। उन जेको हिंदी जा जेका सनातन जा जेका नियम आहिनि उहे अपनायल अथई। जनेऊ संस्कार कार्यक्रम में श्री अमरापुर दरबार जी मंडली, जी हा दोस्तों, संत श्री मोनूराम जी महाराज सां गॾु बाक़ाइदा अमरापुर दरबार जी संत मंडली आई, जंहिं हर हिकु ॿार खे पखर प्रसादी ॾेई करे आशीर्वाद ॾिना। जी हा दोस्तों, इहो ॾाढो हिकिड़ो अद्भुत नज़ारो थिए थो। इहो अहिड़ो ऐतिहासिक नज़ारो आहे कि ॿारनि खे संतनि अची करे आशीर्वाद ॾींदो, हिन खां वधीक ॿारनि खे ॿियो छा खपे। हाणे तव्हांखे ॿुधायूं कि मंदर जी तरफ़ां आख़िर छा कुझु योगदान रहंदो आहे जणिया जेका पाण ॿार अचनि था उन लाइ करे। जी हा दोस्तों, मंदर जी तरफ़ां रहंदो आहे ॿारनि खे वॻो रहंदो आहे, ॿारनि लाइ करे बाक़ाइदा जेका 8 खां 9 ॼणा ई निशुल्क कंदा आहिनि रोटी पाणीअ लाइ करे। उन्हनि खे बाक़ाइदा हिकिड़ो कूपन मिलंदो आहे जंहिंजे ज़रिए उहो रोटी प्राप्त करे था सघनि। ऐं एक्स्ट्रा माण्हू थी था वञनि त उन्हनि लाइ करे पोइ एक्स्ट्रा कूपन थींदा आहिनि जंहिंजे मथां कुझु उहे जेको घटि शुल्क थींदो आहे उन में हू हुनखे ॾींदा आहिनि, छोकी सभिनी जी पंहिंजी हिकिड़ी लिमिट थींदी आहे। अॼु हीअ ॿार तव्हां ॾिसंदा हूंदा केतिरी संख्या में वेठा आहिनि एतिरा, त आख़िर हिकु माण्हू सां गॾु अगरि 10 ॼणा बि अचनि था त हुननि जी बि हिकिड़ी लिमिट थींदी आहे।
त बिल्कुलु सही आहिनि मंदर वारा पंहिंजी जॻह ते, जो हिकिड़ी लिमिटेड हिकिड़ा कूपन ॾींदा आहिनि की भई 8 ॼणा तव्हां इन में अलाउ कयो, तंहिंखां वधीक तव्हां भीड़ आणो था त व्यवस्था विहारण लाइ करे कूपन सिस्टम। तंहिंजे अलावा मंदर जी तरफ़ां ई ब्राह्मण थींदो आहे, मंदर जी तरफ़ां हवन कुंड तयारु थींदा आहिनि, मंदर जी तरफ़ां सॼी सामग्री थींदी आहे। तंहिंजे अलावा मंदर जे भामाशाहनि जे द्वारा ई ये वॻा इत्यादि गिफ्टूं, ऐं तंहिंजे अलावा तव्हांखे असां तव्हांखे ॿुधाए लाहियूं की जीअं गले में नोटनि जो हार इत्यादि। ऐं जेॾी महिल जणिया संपन्न थिया तंहिंखां पोइ मंदर जे अंदरि जेॾी महिल ॿारनि भॻवानु श्री झूलेलाल साईं जो दर्शन करण लाइ करे आया त उन टाइमनि ते बि उन्हनि खे मिठाई इत्यादि मिठे वात लाइ करे ॾिना। त दोस्तो इहा सॼा सीन तव्हां हिन वीडियो जे माध्यम सां ॾिसंदा हूंदा। ऐं इन अॼु जे फंक्शन में जेको जनेऊ संस्कार, सामूहिक जनेऊ संस्कार थी रहियो आहे, अमरलाल साहिब मंडल के बि लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि। तंहिंजे अलावा जंहिं बि ॿारनि जणिया पाता आहिनि उन्हनि खे, उन्हनि जे टोटल माउ पीउनि ऐं रिश्तेदारनि खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि। ऐं इन कार्यक्रम में अॼु जयपुर जे कई समाज सेवक सम्मिलित थिया। तंहिंजे अलावा भामाशाहनि बि काफ़ी शिरकत कई हिन प्रोग्राम में। त सभिनी जणियादारी ॿारनि खे असां लख लख करोड़ करोड़ वाधायूं था ॾियूं। ऐं तव्हां संपूर्ण वीडियो तव्हां ॾिसंदा। जय श्री झूलेलाल।